हाशिम भा मां पुलिस सां मुकाबलो कयां थो। तव्हां इन मुजन जो लाश खणी पोइ वापस मोटिजो। न दिलावर न, तू इश्तिहारी ॾोहारी। पुलिस तोखे ॾिसंदे ई मारे विझंदी। पुलिस खे मां थो रोकियां, तू वञी मुजन खे पूरो करे अच। हाशिम, पहिरियां तुंहिंजे चक्कर में मुजन निकिरी न वञे। हाशिम भा, मां चवां थो निकिरण जी कोशिश कयो, निकिरी हलूं। छो जो इहो सूबेदार इंसान घटि हैवान वधीक आहे। हू को न को बहानो करे असां सभिनी खे सिधियूं गोलियूं हणंदो। असां टिन्ही ते कूड़ा सचा केस दाख़िल आहिनि। मां त चवां थो हितां निकिरो, निकिरी हलूं। दिलावर, साईं दाद सही तो चए। शिकार बाणे निकिरी वियो आहे। हरू भरू कंहिं नुक़सान में न पइजी वञे। ठीक आहे हाशिम भा, मुजन अॼु न त सुभाणे मिली वेंदो। साईं दाद सही तो चवे, हलूं था। खाटू खान करे आई मजदूरी। बसरा मजदूरी मुखों कोन थी पुजे। बाहर जुल्म जी गर्मी लगी पई है, एडी काम जी अख थी निकरे। मां थोड़ो बाहर में तो मुजा तोड़ा था निकरन पिया। थोड़ो को बाजार थी वयो है न, बसरा तो 7 गिलास में पानी आ पीता है। तू ते टेकी खटते वेठी है, तो के केड़ी परवाह? छो प्रेमी हपणे जे घरों मानी दी छा? बसरा उठ तो हलूं, हलण जी करे। केडा हलंदे? आशु में दिला और मानू वठी पीर मुजन के मारण ला निकता है। हल तो हली पीर मुजन यो कादू पोदा खाऊं। कादू पो वडो थींदो तो खाई ठो कंदासी। वाह जो अकुल थई बेगा, वाह 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 जी अकुल जी दौड़ तो करे पियो। इहो पीर मुजन को न मरंदो हाशिम जन जे हथां। अल्लाह खैर करे त ये हाशिम वारा पाण न माराए अचन। बसरा असा की मानिया सा मतलब को किथा भी मिले, हिता मिले या हुता मिले या कांदो पो जे केड़ो फर्क दो पए। सियाणन सच चयो, जंहिंजी नियत बद तंहिंजी रोटी रद। ओ मुआ मार का पवई कमाए नथो, हरू भरू वते तो ॿियन खे पिटींदो, कांध पा खाईंदो। बसरा बुख पुछड़ो टोल दाना दीवाना करे। मां मानू जो मारू ना या बसरा, मुखे भुख एड़ो क्यों आ। ओ बेगा परावा टुकर खाई, कांध पा खाई केसी ताईं घर हलंदो हो। तोखे मजदूरी करणी पवंदी मजदूरी। सच थी चई बसरा। वनी हाशिम के चवा तो बटे बकरी दे तो वनी चारिया रोजी रोटी ला। बाकी मजदूरी मानू अलाई के ता कने इया मुखो जोर आ। एकरे दी तगारी खई पोना सो वाटर में किरी पियो। ब्या मजदूर मुके गोली ना पावतन। पर चल ब्या तो वाटर में रिड वेठिया रिड वे जो तो मां वेठो में बसरा। पहिरियों त दुआ कर हाशिम छल खैर सा मोटी अचे। या अल्लाह, जग जान जो खैर, सजणन जो भी खैर, दुश्मनन जो भी खैर। सभिनी जो खैर घुरजाए। बाकी टांडी तो जी बसरा सा अड़े बसरा कचे हुजे जा मके मुंचा फकीर फिरता था वतन। वो भी माके तो जे दुआ जी जरूरत काने। दिलावर खैर सा मोटी है। हाँ मीरा, पर हिन भेरे मुजन हथ कोन आयो। भजी वियो, इजणो के चाहे जो। दिलावर इहो मुजन मामूली माण्हू ना है।
पुलिस हुन सां गॾु आहे ऐं तूं पुलिस खां वधीक ताक़तवर नाहीं। इन करे सुठो अथई त माज़ीअ खे विसारे छॾ। जेको इन मुझ न कयो न सो उनखे फबियो। इरा इन मुजन असां सां वॾा वेल कया आहे। केड़ा विसारे एहसान साईं जो मौत विसारिया या हुन जे कैद में तुंहिंजा गुज़ारियल ॾींहं विसारिया। दिलावर, सुकून सां ज़िंदगी गुज़ारण जे लाइ असांखे सभु कुझु विसारणो पवंदो। मां चाहियां थी त तूं हिन मीरा खां हिकु पल बि परे न थी। जॾहिं तूं हथियार खणी वींदो आहीं न तॾहिं मुंहिंजो पल पल सूलीअ ते गुज़रंदो आहे ऐं मन में ख़ौफ़नाक ख़्याल ईंदा आहिनि। चरी, मां बि तोखां हिकु पल बि परे रहण नथो चाहे, पर छा कयां? दोस्ती यारी आहे, दुनियादारी आहे, सभिनी सां मुंहुं ॾियणो थो पवे। दिलावर, मां बि सफ़ा चरी आहियां। अचण सां ई न तोखां मानी जो पुछुमि न पाणीअ जो। शिकायतुनि में शुरू थी वियसि। हाणे तूं हथु मुंहुं धो त मां तुंहिंजे लाइ मानी खणी अचां। अफ़सोस आहे मूंखे सूबेदार सिकंदर, अफ़सोस। हेतिरी पुलिस आहे पोइ बि तो कुझु बि न आहे कयो। न तोखां रेशम थी लॻे, न लौंग, न तोखे दिलावर थो हथ अचे, न तोखे हाशिम थो हथ अचे। मूंखे त सम्झ में नथो अचे त तूं कहिड़े मर्द जी दवा आहे। मुंहिंजा न साईं, इन सूबेदार खे थो ॾिसां न त मुंहिंजे पुट जो दिलि टिन टिनी थो चढ़नि। दिलावर वार छा थियनि, मूंखे अॻुवाह कयो त हिन छा कयो? कुझु बि कोन कयो। कमदार नबू, तव्हां दिलावर ऐं हुननि जे साथियुनि खे मामूली काटू सम्झो आहे छा? बाबा हू वॾा धाड़ेला आहिनि। सॼी ज़िंदगी हुननि ॿेले में गुज़ारी आहे। हथियारनि सां हू खेॾंदा आहिनि। हू आज़ाद आहिनि। हुननि खां केर बि पुछण वारो न आहे। हुननि जे सीने में न दिल आहे न ई वरी रहम। हुननि खे मारणु आसान आहे छा? मूंखे रेशम खपे सूबेदार सिकंदर। ये राम कहाणी वञी पंहिंजे DSP खे ॿुधाए। मूंखे दिलावर जो लाश घुर्जे। बस मां कुझु बि ॿुधणु कोन थो चाहियां। टके टके जा माण्हू वतन तां मूंखे ॾुकाईंदा ऐं तूं वरी हिते बीठो मूंखे कहाणी ॿुधाई। मुंहिंजनि साईं पैसो आहे त सभु कुझु आहे। जेसी ताईं असां दिलावर जे माण्हुनि खे ख़रीद न कंदासीं न तेसी ताईं दिलावर वटि पहुचण ई मुश्किल आहे। जीअं वणे थी कर, पर मुंहिंजा इहे टे कम कर। सूबेदार साहब, हर कंहिं माण्हू जो पंहिंजो पंहिंजो मुल्ह हूंदो आहे। के पैसनि सां खपंदा आहिनि, के ॻाल्हियुनि सां। साईं त आदि त पैसनि सां खपिजी ईंदो। ॻाल्हाए त ॾिसो न। ठीकु आहे नबू कमदार, मां कुझु न कुझु कयां थो। चङो, ख़ुदा हाफ़िज़। मुंहिंजनि साईं, सूबेदार को टूटो न बाजी। दादा बदली कराई वरी ॿियो आहे। ऐं हाणे ही सॼो खपी वियो अथई। चहिरे मां मूंखे लॻे थो। घर ख़बर छो? बहादुर खान, मुजन खे पुलिस बचाए वतो। हाशिम ऐं दिलावर नाकाम थी विया। ख़बर न आहे त हिन मुजन जो अंत करे भागो कंहिं जाइ जो मरे ई नथो। मुजन खे मुंहुं ॾियण वारो सरदार शाह ज़मान हितां हलियो वियो। हाणे मुजन वॾी ताक़त आहे। केर बि मुजन खे मारे कोन सघंदो। भला कर ख़बर लौंग ऐं रेशम जी ख़बर पई? हा राइस, लौंग का रेशम हितां सिधा वॾेरे काबू खान वटि विया आहिनि। काबू खान वॾो नंगपाल अमानतदार आहे। इहो त ॾाढो सुठो थियो विछो। हाणे रेशम ऐं लौंग महफ़ूज़ हथनि में आहे। घटि में घटि हाणे इहा पक त थी त इहो मुजन रेशम जी मिल्कियत ते कब्ज़ो न कंदो। हा राइस, हाजी शरीफ दर दर जा धिका पियो खाए। बनी त मिली वई अथसि, पर चए थो सकून न आहे, अकेलो आहियां। अव्हां खां माफ़ी वठण लाइ तयारु आहे, पर तव्हां खां डिॼे थो। छो? मोहम्मद शरीफ सां मूंखे फ़िलहाल
को बि वास्तो न रखणो। चलो ॾिस तोखे मां कीअं ॻोल्हे लधो। कबूतर मां इन बेगे मां फाथी आहियां, मूंखे त लेखे ई कान थो। ऐं जेका बसर आहे न इन तां घोर थो वञे। बेबी इहो बेगो आहे न, इहो सही माण्हू न थई। इहो सॼे ॾींहं में रुगो चमचागिरी कंदो थो वते इन बसरां जी। आऊं ॾिस सही माण्हू आऊं आहियां, सॼो ॾींहुं कमायां थो, 500 जो नोट रोज़ थो आणियां। कबूतर तू हर रोज़ हफ्ते असांजे घर ईंदो करे, ॾिसां त इहो बेगो तोखे छा थो करे। अॻ में सिर्फ़ बसरां तुंहिंजे पासे ई, पर हाणे आऊं बि तोसां गॾु आहियां। बेबी तूं मुंहिंजो थोरो ख्यालु कर। तुंहिंजे लाइ मूं शहर में जेका जाइ वरिती आहे वीरान पई आहे, उन खे हली वसा। कबूतर हाणे तू एॾा मूंसां कूड़ न हण, मूंखे ख़बर आहे तू केॾो अमीर आहे। मुंहिंजी नंढड़ी बेबी खिठ मिठड़ी, तोसां मां कूड़ कोन थो हणां, तोसां सच थो ॻाल्हायां। तूं इतबार कर न, मां छा कूड़ ॻाल्हाईंदुसि। कूड़ हिकिड़ो नंढड़ो लफ़्ज़ आहे। उथ हाणे त मां तोखे घर वठी हलां, ॾिसां त इहो बेगो तोखे छा थो करे। मां कोन हलंदुसि, इहो बेगो मूंखे मारींदो। बेगो तुंहिंजो अॼु नालो वठे न त उफट मारे छॾींदीमांसि। तूं हल हल बस मूंसां। हलिया वाह वाह थी वई, वाह वाह। चाचा जीवण असांखे बाग जा अंब न खाराईंदे छा? बाबा बाग तव्हांजो, मां तव्हांजो नौकर। चाचा जी वणा भला जल्दी 2-3 पेटियूं ॾे त असां वञूं। बहादुर बाबा अम्मा ससी भली हली गाड़ी में वेह। मूंसां हलो, साम्हूं हमरा पे पाल विझनि, उतो हाणे पेटियूं खणूं। हाँ ससुई, तूं हली गाड़ी में वेह, असां अचूं। ठीकु आहे, मां वञी गाॾीअ में थी वेहां। हलूं जी, अंब खणी अचूं। असांजे बाग में छो आयो आई? ये बाग बनियूं घुमण जे लाइ बि हूंदियूं आहिनि, रुगो पोख जे लाइ न। तूं बि त बाग में घुमण आई आहीं, तोखे ॾिठम मन हुरकी पियो। सोचम त झट पल ॾिसी त वठां, थोरो ॾिसण त ॾे। मां तो जहिड़नि आवारा माण्हुनि खे ही ॾींदी आहियां, जो त मां ससुई आहियां, ससुई अबे पले खान जी धी ऐं रेस बहादुर खान जी ज़ाल। चाचा मूंखे ससीअ जी ॾाढी ॻणती आहे। छो? ससी त हाणे वॾेरी आहे, तूं हुनजो फिक्र छो थी करी? चाचा ससी ऐं बहादुर पाण में विढ़ंदा रहनि था, ॿिन्हिनि ज़ाल मुड़सनि जी ज़िंदगी ख़तरे में पइजी वई आहे। छा ससी जी ज़िंदगी ख़तरे में? चाचा अदा बहादुर ससीअ ते शक करण लॻो आहे। ही तूं छा थी चईं मीरा पुट? छा इहो सच आहे? चाचा हाशिम खे दाह ॾिनी, पर चाचा हाशिम बहादुर जी भर थो खणे।
चाचो हाशिम समझे तो त बहादुर सचो आ, पर ईअं नाहे चाचा। बहादुर के सिर्फ वहम आ, ॿी का बि ॻाल्हि नाहे। मीरा पुट, मां बि ससी खे सुञाणा थो, इहो बहादुर जो वहम आहे। चाचा तू बाबा के चओ तो वो अदा बहादुर के समझाए, अदा बहादुर जी गलतफहमी दूर करे ऐं चाचा हाशिम के भी समझाए। चाचा ईअं न थे जो देर थी वञे। पुट मीरा, मां ते परे खे चवंदुसि, हू बहादुर खे सम्झाईंदो। चाचा मुंहिंजी ससी घणा दुख ॾिठा आहिनि, वधीक सूर सरण जी हुन में हिम्मत न आहे। अल्लाह न करे जेकॾहिं अदा बहादुर ससी खे तलाक ॾिनी त ससी इहो सूर सही न सघंदी। चाचा मुंहिंजी ससी मरी वेंदी मुंहिंजी ससी, तू हुनखे बचाए। तूं फिक्र न कर मुंहिंजी धीउ, ससीअ खे कुझु बि न थींदो। सूबेदार सिकंदर, रेशम के ज़ाहिर कर ऐं मुजन खे गिरफ्तार कर। ही ॿी ॻाल्हि ॿुधी छॾ, मतां तोखे इहा भुल हुजे त असां तोखे पीर एहसान जो खून लोढ़ण ॾींदासीं। हाशिम, पंहिंजो लहजो हिते हेठि रख। ही थाणो आहे, तुंहिंजे सरदार शाह ज़मान जी औताक न आहे। मां हिकु करप्ट ऑफिसर सां ॻाल्हाए रहियो आहियां, उन जे करे मुंहिंजे लहजे में थधाइप कॾहिं बि कान ईंदी। सुठो अथई त पीर मुजन खे गिरफ़्तार कर, न त मां इन दर में तुंहिंजे लाइ अहिड़ी त बाहि ॿारींदुसि जो तूं हिते रही कोन सघंदे। इन खां अॻु जो मां तोखे लाकअप कयां, हितां हलियो वञ। तोखे शायदि इन वर्दीअ जे पावर जी ख़बर ई न आहे। सिकंदर साहब, मूंखे तुंहिंजे पावर जी बि ख़बर आहे ऐं तुंहिंजी हैसियत जी बि। हाशिम, मां तोखे ॾिसी रहंदुसि। जंहिं दिलावर ते तूं कुॾी थो न, उहो दिलावर सुभाणे लाकअप में हूंदो। हाणे तव्हांजो इहो सरदार बि हिते कोन्हे जेको तव्हांजी पोइवारी करे। मतां इन ग़लत फहमी में हुजी त सरदार शाह ज़माने ते नाहे त तूं मन मस्तियूं कंदे। मां तुंहिंजे लाइ ही दर तपाए छॾींदुसि, तूं हिकु ॾींहुं बि रही कोन सघंदे। जेकॾहिं तो पीर एहसान जे कातिल मुजन खे गिरफ़्तार न कयो त मां अदालत जो दर खड़काईंदुसि, सॼे तरह जा माण्हू वठी रोड ब्लॉक कराईंदुसि। सूबेदार सिकंदर, ही मां तोखे आखिरी मौक़ो ॾींदो वञा, आखिरी। हाशिम, मां तोखे ॾिसी रहंदुसि ऐं न दिलावर खे बि। हाणे घणा ॾींहं दिलावर ॿाहिरि न रहंदो, उन खां पोइ तुंहिंजो वारो आहे। तुंहिंजो हाशिम। कंडल जी